अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में वाक़ई रईस गफ़ार ख़ान जा जेका भी राज़ आहिनि उहे आचर जो मामो ॿुधाए चुको आहे ओठे खे। छा ओठो वाक़ई हाणे कमाल ख़ान जे गॾिजी करे रईस गफ़ार ख़ान जो ख़ात्मो कंदा? छा इहो इन आचर जे मामे खे रईस गफ़ार ख़ान मतिलबु इन गद्दार खे पकड़ण में छा कामयाबु थी वेंदो? उनखे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ माण्हू असां में गद्दार आहे। छा वारिस खे ओठो मारण में कामयाबु थींदो या न थींदो? छो त ओठे खे ख़बर पइजी चुकी आहे वारिस बचो त मां न बचंदुसि। ऐं अॻी क़िस्त में कमाल ख़ान सां छा असरु थींदो ऐं रबन छा कंदो, सभु कुझु तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। इन खे पहिरियों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, हाणे जेको इहो गद्दार आहे 2-3 क़िस्तनि ताईं इहो गद्दार कान पकड़बो। रईस गफ़ार ख़ान जा सॼे राज़ ऐं वारिस जा उॾे ॿुधाईंदो रहंदो ओठे खे, कमाल ख़ान खे। ऐं आचर खे छा वाक़ई ओठो मारींदो, कोशिशि कंदो ओठे आचर खे मारण जी, लेकिन आचर मरदो कोन। इहा तव्हां दिलिजाए कयो। ऐं फ़िलहालु जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे इहा ख़बर कान पवंदी त असां में गद्दार केरु आहे। कोशिशि कंदो आहिस्ता आहिस्ता, लेकिन उन खे इन शइ ॾे ख़्यालु कोन आहे। लेकिन बाद में उन ख़बर पवंदी त को असां में गद्दार आहे जेको असांजूं ॻाल्हियूं उन पुॼाए थो। रही ॻाल्हि जेका आहे अॻिते छा पंहिंजे भाउ खे मारण में कामयाबु थींदो कमाल ख़ान? दोस्तो ओठो ऐं कमाल ख़ान वॾी कोशिशि कंदा, लेकिन गफ़ार ख़ान खे कान मारे सघंदा। ऐं अॻिते हली करे जेको आहे नेक्स्ट एपिसोड में रबन जेको आहे ओठे जो ऐं कमाल ख़ान जो पीछो कंदो वारिस सां गॾिजी। उहो बि कोशिशि कंदो वारिस बि, लेकिन हाणे राति जो शिकार कंदो। फ़िलहालु कमाल ख़ान 1-2 क़िस्तनि ताईं दिलिजाए कयो कोन मरदो। नेक्स्ट एपिसोड में बाक़ी उन्हनि जा माण्हू भॼाए रबन मारींदो। कुझु भउ मूं छॾे भॼी बि वेंदा, किन जो ढींगो ढेरी कंदो। जीअं हैबत छॾे भॼी वियो ऐं कमाल ख़ान खे ईअं सिद्दीक़ बि आहिस्ता आहिस्ता छॾे वेंदो, काफ़ी ॿिया माण्हू बि छॾे वेंदा। लेकिन कमाल ख़ान आहिस्ता जॾहिं अकेलो थी वेंदो पोइ वञी करे ख़ात्मो कंदो रबन कमाल ख़ान जो, ऐं कमाल ख़ान जो ढींगो ई ढेरी थी वेंदो। ऐं ओठे जो बि बाद में वञी ढींगो ढेरी थींदो। लेकिन अॻी क़िस्त में जेका दिलचस्प सीन थियण वारा आहिनि मां उहे तव्हांखे ॿुधाया आहिनि। ईअं थींदो ऐं कमाल ख़ान जा सफ़ा निंडूं हराम थी वेंदियूं रबन जे भउ खां, ख़ौफ़ खां, ऐं राति जो हू निंड बि न करे सघंदो। उमेदु आहे अॼु जो वीडियो तव्हांखे लॻो हूंदो सुठो। अगरि वीडियो सुठो लॻो आहे त शायदि खोसो वीलोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कयो। अॻिते महिरबानी करे इन वीडियो खे अॻिते शेयर कयो जीअं सभिनी दोस्तनि वटि इहा एडवांस इंफॉर्मेशन पुॼे। बिल्कुलु फ्री आहे। शेयर, लाइक, सब्सक्राइब सभु कुझु फ्री हूंदो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।